बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुबह बखैर दोस्तों, हस्बे मामूल भाग के दौरान अल्हम्दुलिल्लाह 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 सुम्मा अल्हम्दुलिल्लाह। अज जो ॾींहुं 12 रबीउल अवल जिश्न वलादत आकाए दो जहान अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। जीअं बोर्ड जवान खे लॻाए छॾियो आहे, अस्सलातु वस्सलाम अलैका या सैयदी या रसूल अल्लाह। हाँ इहो बोर्ड जो लोगो पियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। हिन मुजाहिद हर हंधि लॻाए छॾिया आहिनि। जिथे तव्हां चौक ते वेंदा इहो तव्हांखे बोर्ड नज़र ईंदो। उनजो मतिलबु इहो आहे, मतिलबु तव्हां पढ़ी ॿुधायां। मतलब दुरूद पाक पढ़ने के लिए अल्लाह की रहमत के दरवाजे खोल दी जाते हैं या लिख दी जाते हैं। सो मुंहिंजा दोस्त, सो अॼु जो ॾींहुं सवें मुंहिंजा आका जा मरहबा चवण वारा, मीलाद मल्हाइण वारा अॼु लखनि जी तादाद में रेलियूं कढंदा, पंहिंजे महबूब सोहिणे जी आमद जी ख़ुशियूं कढंदा। अॼु उनजो ई ॾियारो आहे 12 रबीउल अवल। मरहबा या रसूल अल्लाह, मरहबा या रसूल अल्लाह। ऐं अॼु इलाही सारा जेके प्रोग्राम आहिनि, वॾा वॾा आलम वग़ैरह अॼु ईंदा इंशाअल्लाह, पंहिंजे मीलाद सोहिणे जी आमद जे बारे में ॿुधाईंदा। सो ज़रूरु इंशाअल्लाह ॿुधबो, रैलियुनि में शरीक थींदासीं। ऐं अॼु जो ॾींहुं बि असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। ईद खां वधीक असांजो ॾींहुं आहे असांजो सरकार की आमद मरहबा, सरकार की आमद मरहबा। सो असां इंशाअल्लाह अॼु भरपूर तरीक़े सां रैलियूं कढंदासीं, मल्हाईंदासीं, प्रोग्राम कंदासीं इंशाअल्लाह। ऐं हज़रत सवें जी तादाद में हर साल जीअं हिन साल में इंशाअल्लाह वॾियूं रैलियूं ऐं जो अॼु ॾींहुं आहे माशाअल्लाह वॾो प्रोग्राम थींदो। ऐं मदनी जी आमद मरहबा ऐं असां जुलूस कढंदासीं जेको हर साल कढूं था इंशाअल्लाह। असांखे अॼु जो ॾींहुं तमामु असांखे यादगार बणाईंदासीं। ऐं अॻे ई असांजो प्रोग्राम इहो हूंदो आहे, वॾियूं रैलियूं कढंदा आहियूं। असांजो कारी शमसुल आरिफ़ीन सिद्दीकी, अलाह से उनखे वॾी सिहत ॾे, तंदुरुस्ती ॾे। इहो हर साल जीअं वॾी महिनत करे थो ऐं सुठो हिकिड़ो प्रोग्राम करियूं था। असांजी रैली शादी लाइ एफआर चेक खां थींदी, सिधो खोस्ती ते वेंदी, जिते हज़रत इलामा मौलाना ग़ुलाम कादर साहिबु ख़िताबु कंदो। हिकु ज़बरदस्त प्रोग्राम इंशाअल्लाह सभी हुन में शरीक थी ऐं हिन मोहबत वारी घड़ी में गॾु थींदासीं इंशाअल्लाह।